अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम कराची डायरी में भलीकार मां आहियां जो मेज़बान शबीर लाशारी। नाज़रीन, कराची जे तक एन 249 तां आम चूंडनि में चूंडिजी आयल PTI MNA फैसल वावड़ा पारां जेको आहे इस्तीफ़ा ॾियण खां पोइ इहो तक जेको आहे ख़ाली थियो ऐं उन तक ते 29 अप्रैल ते नंढी चूंड जेका आहे उहा थी रही आहे। NA 249 जेको आहे उते जेका ही चूंड थी रही आहे उन चूंड में दिलचस्पी उन करे भी वधी वई आहे छाकाणि त उते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा मुख़्तलिफ़ जेके उम्मीदवार आहिनि उहे अहम उम्मीदवार आहिनि, जिन मां ख़ासि तौर ते नून लीग सां तालुक़ु रखंदड़ उम्मीदवार मिफ्ता इस्माइल NA 249 ते नून लीग जो उम्मीदवार आहे। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ PP जो जेको उम्मीदवार आहे अब्दुल कादिर मंदोखेल। उनखां सवाइ PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल पाण हिन तक तां उम्मीदवार आहे। उन सां गॾोगॾु PTI पारां जेको आहे अमजद आफरीदी खे हिन तक तां चूंड विढ़ण लाइ टिकट ॾिनी वई आहे। ऐं उनखां अलावा ॿिया बि केतिरा ई उम्मीदवार जेके आहिनि उहे मैदान ते आहिनि। पाबंदी मढ़ियल तंज़ीम TLP जो उम्मीदवार जेको आहे उहो बि मैदान ते लथल आहे, जेतोणीकि TLP जे हवाले सां जॾहिं खां वठी वफ़ाक़ी सरकार पारां TLP ते पाबंदी जूं ॻाल्हियूं कयूं वियूं आहिनि त उनखां पोइ जेको आहे TLP जो फ्यूचर छा आहे, TLP उम्मीदवार जो उन बाबति काफ़ी मुझारा जेके आहिनि उहे पिणु मौजूदु आहिनि। पर मजमूई तौर ते हिन तक ते चूंड सरगर्मियूं जेके आहिनि उहे इंतिहाई जेको आहे हिकु सॼे महीने दौरान असां ॾिठो त काफ़ी जेके आहिनि उहे मुसलसल जारी रहियूं। मजमूई तौर ते हिन तक ते 30 जे लॻभॻि जेके आहिनि उहे उम्मीदवार मैदान ते लथल आहिनि, जंहिंमें MQM बि शामिल आहे, TLP आहे, उनखां अलावा JUI आहे ऐं ॿियूं जेके पार्टियूं आहिनि उहे बि आहिनि। पर बज़ाहिर लॻे इहो पियो ॿुधायो पियो वञे त हिन तक ते नून लीग, पाकिस्तान पीपल्स पार्टी, PSP PTI विच में जेको आहे उहो चोटी जो मुक़ाबिलो आहे। इन्हनि पार्टियुनि मां ई को उम्मीदवार जेको आहे उहो खटी अची सघे थो। उन सां गॾोगॾु हिन तक में मज़हबी वोट बि वॾो आहे छाकाणि त हिन तक जो जेको हिकिड़ो PS आहे उन तां जेको आहे आम चूंडनि दौरान मुफ़्ती कासिम फ़खरी TLP सां तालुक़ु रखंदड़ जेको उम्मीदवार आहे उहो MPA थी चूंडिजी आयो। उन करे इहो बि अंदाज़ो लॻाए सघिजे थो त हिन तक में TLP जो बि चङो ख़ासो वोट आहे। पर TLP ते पाबंदी जूं जेके ख़बरूं अचनि पियूं उनखां पोइ TLP जे उम्मीदवार जो मुस्तक़बिल छा आहे, उन सां गॾोगॾु उहे वोटर जेके आहिनि उहे ॿाहिरि निकिरंदा, कंहिंखे वोट ॾींदा बि सही या न ॾींदा, इहो बि हिकिड़ो वॾो सुवालु आहे। उन सां गॾोगॾु जेकॾहिं पाण हिन तक ते नज़र विझूं था त हीउ तक जेको आहे उहो अक्सर करे 2018 खां अॻु में हिन तक तां जेको आहे MQM सोभारी थींदी रही आहे। हिन तक तां 2002 में MQM सां तालुक़ु रखंदड़ उन वक़्त जे जेको आहे उम्मीदवार डॉक्टर आमिर लियाकत जेका आहे सोभमाणी, उनखां पोइ लाॻीतो ॿ भेरा हिन तक तां डॉक्टर फारूक सत्तार MNA जेको आहे चूंडिजी आयो। ऐं उनखां पोइ 2018 जूं जेके आम चूंडूं आयूं उन में असां ॾिठो त पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो उम्मीदवार फैसल वावड़ा हिन तक ते जेको आहे सोभारो थियो। पर फैसल वावड़ा जेको आहे सेनेट में जेको आहे उम्मीदवार हुजण जे करे हिन सीट तां इस्तीफ़ा ॾिनी, जंहिंजे करे हीअ सीट जेका आहे उहा ख़ाली थी। गॾोगॾु असां ॾिठो त पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिकिड़ो वॾो वोट बैंक जेको आहे उहो हिन तक अंदरि मौजूदु आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी पोज़ीशन गुज़िरियल जेको आहे पोयूं जेके बि इलेक्शन्स थियूं आहिनि सवाइ पोइ 2018 जी इलेक्शन में उनमें जेको आहे शहबाज़ शरीफ़ उम्मीदवार हुयो फैसल वावड़ा जे मुक़ाबले में। फैसल वावड़ा ऐं शहबाज़ शरीफ़ जो मुक़ाबिलो हुयो जंहिंमें फैसल वावड़ा कामयाबु थियो, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी 3 पोज़ीशन ते। बाक़ी जेके बि इलेक्शन्स थियूं आहिनि 2002 खां वठी उन में पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन तक तां ॿी पोज़ीशन माणींदी रही आहे। तंहिंजे करे ख़्यालु इहो बि कयो पियो वञे त हिन भेरे जेका ही नंढी चूंड थिए पई NA 249 ते 29 अप्रैल ते त उते पाकिस्तान पीपल्स पार्टी बि जेको आहे खटी सघे थी। उन सां गॾोगॾु नून लीग बि गुज़िरियल जेके 2018 जूं आम चूंडूं उन में नून लीग उम्मीदवार शहबाज़ शरीफ़ जेको आहे 1000 या 1500 वोटनि तां जेको आहे हाराए वियो। तंहिंजे करे चोटी जो मुक़ाबिलो आहे। उन सां गॾोगॾु हिन तक ते PSP सरबराह मुस्तफ़ा कमाल जो बि जेको आहे वॾो वोट बैंक नज़र अचे पियो। ऐं उते काफ़ी माण्हुनि जूं जेके असां माण्हुनि सां ॻाल्हि ॿोल कई गुज़िरियल पोएं प्रोग्राम में, उनमें असां ॾिठो त मुस्तफ़ा कमाल जा वोटर बि उते मौजूदु आहिनि ऐं गॾोगॾु उर्दू आबादी आहे, MQM जा वोटर उते मौजूदु आहिनि, मज़हबी वोटर बि मौजूदु आहिनि। 29 अप्रैल ते हिन तक जो जेको आहे उहो फ़ैसिलो थियणो आहे त हिन तक तां आख़िर सोभारो कहिड़ी पार्टी जो उम्मीदवार थींदो।
नाज़रीन असां गॾु हिन वक़्तु इन 249 ते पाकिस्तान पीपल्स पार्टी सां तालुक़ु रखंदड़ उम्मीदवार कादिर मंदोखेल साहब मौजूद आहे जो तुम सां ॻाल्हायूं था। सर बड़ी मेहरबानी, आपने टाइम दिया। कादिर मंदोखेल साहब, इन 249 जिस पे 29 तारीख को इलेक्शन होने जा रहे हैं, अगर इसका प्रीवियस रिकॉर्ड देखा जाए तो 2002 से शुरू होकर 2013 तक पाकिस्तान पीपल्स पार्टी की वहाँ जो पोजीशन रही है वो सेकंड पोजीशन रही है। 18 में हमने देखा कि सेकंड पोजीशन पे नून लीग आ गई। तो इस मरतबा क्या समझते हैं पीपल्स पार्टी की वहाँ पर क्या पोजीशन है, क्या उम्मीदें हैं आपको? बहुत शुक्रिया। पहली बात तो ये कि ये हल्का बिल्कुल नया हल्का बना है। जो सबका हल्का 239 और 240 इनको मिला के बना है, यानी 30% 239 है, 70% 240 है। 239 में तो हमारा अब्दुल कादिर पटेल साहब जीते थे 2013 में, और 240 में 1988 के बाद पीपल्स पार्टी का यहाँ कैंडिडेट नहीं जीता, हमीर हैदर काज़मी साहब थे लास्ट में। अब सूरत हाल ये है कि पिछले इलेक्शन के 15 दिन पहले मुझे बिलावल साहब का हुक्म था कि शहबाज शरीफ के मुकाबले में खड़ा होना था। मेरा हल्का कादिर पटेल साहब वाला था, तो यहाँ मैं बिल्कुल नया था और 15 दिन का मेरे पास टाइम था। जहाँ मैंने फैसल वाड़ा के ख़िलाफ़ ऑब्जेक्शन की, उल्टा उनके कागज़ तो एक्सेप्ट हो गए, मेरे रिजेक्ट हो गए। तो 15 दिन का टोटल कैंपेन मुझे मिला था। और उसके बाद से मुसलसल 2018 के इलेक्शन के बाद से और मौजूदा इलेक्शन शेड्यूल अनाउंस होने तक मुसलसल में हल्के में रहे हैं। कोरोना के दिनों में हमने लगभग 2 अरब रुपए की तरक्याती काम सिंध हुकूमत से डायरेक्ट कराए। हमने वहाँ दिल का अस्पताल बना है, तकरीबन आखिरी मरहल पे जनरल हॉस्पिटल बना है। जो दिल का अस्पताल है वो सईदाबाद में, और जनरल अस्पताल दाऊद गोट में जो कि इसी हल्के में आ रहे हैं। और मेन बल्दिया रोड जो है ना वो 1.5 अरब की लागत से हमने वो बनवाया। और 42 करोड़ का पानी का लैंड बिलावल भुट्टो साहब ने खसूसी तौर पे जो है ना सीएम को हिदायत की कि यूसी 34 और 35 को दिए। तो मैं ये दावा कर रहा हूँ इस मरतबा कि हमने ये ऑलरेडी, हमारा ना वहाँ नाजिम था, ना एमपी था, ना एमएनए था, ना सिटी गवर्नमेंट था, तब कुछ नहीं। उसके बावजूद हमने ये लगभग 8 से 10 अरब रुपए के काम हमने किया। और मज़ीद 18 इंच की पाइपलाइन और डबल रोड जो है ना ओरगी टाउन से होते हैं वो भी अप्रूवल हो चुकी है उसकी। तो इस मरतबा पोजीशन ये है कि जो मुस्तफ़ा कमाल साहब हैं वो उसने जब ये मेयर था तो उसने इलाके में कुछ नहीं किया, और अभी वो दावा कर रहा है कि मैंने ये किया, मैंने वो किया। उसके बाद मैं ये दावा करूँ, नू लीग की भी यही पोजीशन है सेम। वो कह रहे हैं हम सिंध हुकूमत के ख़िलाफ़ केस करेंगे। तो मैं ऑलरेडी सुप्रीम कोर्ट का वकील हूँ। हमने लोगों की खिदमत की है कोरोना के दिनों में भी, और नुमाइंदगी न होने के बावजूद किए। और अभी मुझे जरदारी साहब ने, बिलावल साहब ने पहले ही हुक्म किया था कि आपने हल्के से नहीं निकलना है। तो 2.5 साल हमने हल्के में काम किया, तरक्याती काम किया, और इंशाअल्लाह 29 अप्रैल के बाद इंशाअल्लाह जीत पीपल्स पार्टी की होगी और वहाँ हम हेडक्वार्टर बनाएंगे। और मेरा यह दावा है, जो मेरे कायदीन ने मुझे तसल्ली दी है, कि इंशाअल्लाह हम NA 249 कराची का भुट्टो का किला बनाएंगे, और इसी को साथ एग्जाम्पल बना के हम पूरे कराची की एक सीट जीतेंगे जो हमसे छीनी गई, चाहे वो MQM की सूरत में, चाहे इस कठपुतली राज की सूरत में। अच्छा कादिर मंदोखेल साहब, हमने पिछली मरतबा जो प्रोग्राम किया वहाँ पर हल्के में हम गए, आवाम से बातचीत की। आवाम बहुत नाला है PTI से। उन्होंने कहा कि 2018 में हमने PTI को वोट दिया, और वहाँ से जो फैसल वावड़ा जी थे वो अभी वसाइल के मिनिस्टर भी बने, लेकिन हमें पानी नहीं दिया गया। तो इसका बहरहाल आपको जो है वो फ़ायदा तो ज़रूर होगा, लेकिन साथ ही लोग ये भी कह रहे हैं कि 2013 से यहाँ पर सिंध में पीपल्स पार्टी की हुकूमत है, पीने का पानी महीने में 1 बार मिलता है। तो ये शिकायतें भी पीपल्स पार्टी के खिलाफ आ रही हैं। तो क्या समझते हैं, ये वाकई सिंध हुकूमत को वहाँ पर काम करना चाहिए था, वो नहीं किया हमने? देखिए, आपको अच्छी तरह पता है कि सिंध हुकूमत जो है ना, एक कम 100 MP हमारे हैं, और कराची में 5-6 हमारे MP है, बाकी सारे हमारे अंदरूनी सिंध से है। उसके बावजूद पीपल्स पार्टी ने यहाँ जो मैंने आपको काम कराए 8 से 10 सिर्फ मेरे हल्के में, बाकी कराची को छोड़ के। तो अगर ये सिंध हुकूमत ने सारा काम करना था, जो कि सिंध हुकूमत बाकायदा 34 करोड़ DMC को फ़ंड देता है मावार पे, और फिर सिटी गवर्नमेंट का अलग है, वफाकी हुकूमत का है। और अगर ये सारा काम जिनको, जो मैं लोगों को समझाना चाह रहा हूँ, जो ये सिंध हुकूमत पे वो कर रहे हैं, इतराज़ कर रहे हैं, अगर ये सब कुछ सिंध हुकूमत ने करना है, तो ये जो MNA MPA नाजिम कौंसलर ये किस लिए मुंतखब होता है? फिर आप छोड़ दो, फिर सिंध हुकूमत। और फिर आपको ये मैं बता दूं कि पिछले 4 साल जो अभी 4-5 महीने से सिंध हुकूमत के पास बल्दियाती निज़ाम आया हुआ है, जो कि अभी इलेक्शन नहीं हुआ है, उससे पहले 22 अरब रुपए सिर्फ DMC ने 4 साल में लिया है, जिसका नाजिम MQM का इज़हारुद्दीन था और वाइस चेयरमैन PTI का था अजीज़ुल आफरीदी।
اور پھر فیصل واڈا کو 50 کروڑ پہ فنڈ ملے. پھر اس کے بعد 50 کروڑ فنڈ ملنے کے بعد فیصل واڈا کے خلاف اور ان کی MP ملک شہزاد کے خلاف موجودہ جو کینڈیڈیٹ ہے جو امجد افریدی ہے یا فریدی ہے, وہ اس نے باقاعدہ کمپلینٹ سیل بنایا, باقاعدہ انکوائری کمیٹی بنائی. کل ایک TV چینل میں میرے ساتھ اس نے ایکسیپٹ کیے کہ میرے یعنی اپنی MP اور MNA کے خلاف کرپشن کی ہے. اس کو بھی چھوڑیے, میں نے سندھ ہائی کورٹ میں اس وقت میری پٹیشن چل رہی ہے جو انہوں نے 43 کروڑ کی چوکنگ کی ہے اور وہ 100 فٹ کی گلی کو اس نے 20 فٹ بنا لی ہے جو کہ قبضہ معافی کے لیے مزید چانس دے رہے تھے. اس کو میں نے سندھ ہائی کورٹ میں چیلنج کی ہے اور سندھ ہائی کورٹ میں جو PWD کے ایکسین ہے اس نے کہا یہ صرف 15 کروڑ کا کام ہے اور وہ 15 کروڑ بھی بارش کے نظر ہو گیا. تو وہ انکوائری الگ چل رہی ہے. تو یہ کس بات کے دعوے, یہ کچرے کے اوپر بیٹھ کے فیصل واڈا صاحب کی جان بھی میں نے چھوڑائی, کاسٹ لگا کے اس علاقے سے بگانے میں مجبور کیے میں نے, یہ سب کو پتہ ہے. الحمدللہ مجھے اپنی جانوں پہ اپنی قیادت پہ یہ ہے کہ انہوں نے مجھے اعتماد حاصل تھا اور میں نے جدوجہد کی. کیا کچھ میرے ساتھ نہیں ہوا پچھلے 2.5 سال میں, کیا کچھ اب تصور بھی نہیں کر سکتے جو میرے ساتھ ہوا ہے, لیکن میں نے ہمت نہیں ہاری. میں نے فیصل واڈا کو بگا کے دکھایا اور اس علاقے کی عوام کو ایک مرتبہ پھر ایک چانس دے دیے. جہاں پورے پاکستان میں 5 سال بعد چانس ملتے ان کو 2.5 سال میں چانس دی. اب سوچے. لیکن میں آپ کو دعوے کے ساتھ کہتا ہوں کہ ہمارے پاس اتنی کارنر میٹنگ جلسے ہیں کہ ہم پہنچ نہیں پاتے. ایز اے کینڈیڈیٹ میں 5 منٹ تک پہنچ نہیں سکتا ہوں. بہت سارے جلسے جلوس تو ہمارے دوسری جو رہنما ہے وہ اٹینڈ کرتے ہیں, میں پہنچ نہیں پاتا ہوں. تو الحمدللہ کراچی کی عوام جاگ گئی ہے. اچھا قادر مندوخیل صاحب, یہاں پر کراچی میں جو بھی الیکشن ہو لیکن شفافیت کا جو اس میں عمل ہوتا ہے, عنصر ہوتا ہے, اس کی بہت ساری شکایتیں آتی ہیں. الیکشن کمیشن پہ بہت سارے الزامات لگتے ہیں, لیکن اس مرتبہ الیکشن کمیشن نے پیپلز پارٹی کے لوگوں کو بھی نوٹس نکالے ہیں کوڈ آف کنڈکٹ کے خلاف جو خلاف ورزی کی ہوئی ہے, یا دوسرے مصطفیٰ کمال کو بھی. تو کیا سمجھتے ہیں اس مرتبہ الیکشن کمیشن جاگ گئی ہے اور واقعی شفافیت آ رہی ہے؟ فی الحال تو یہ جو آپ نے نوٹسز کیے, مجھے بھی نوٹسز ملے, ان سے تو ظاہر ہو رہا ہے کہ اس وقت نیوٹرل ہے. لیکن اب اس نیوٹرل کو آخری دن پتہ چلا جائے گا جو اس کی RDS سسٹم بیٹھے گی کہ نہیں بیٹھے گی, یا ان کو پرو طریقے سے. کیونکہ پچھلے الیکشن میں میرے جو پولنگ ایجنٹ تھے صبح 4 بجے تک یرغمال بنائے. اس کے بعد میں نے سندھ ہائی کورٹ میں پٹیشن لکھی ہے ہراسمنٹ کی, اور ہراسمنٹ کی پٹیشن میں جہاں ہم نے لوگوں نے دروازے پہ پتھراؤ کر کے اپنے ہمارے پولنگ ایجنٹ کو نکالا, اور پھر 2 دن تک جو نا رزلٹ ان کے پاس تھا. اس وقت جو DRO تو شانی صاحب, تو شانی صاحب بعد میں جب میں نے ہراسمنٹ کی پٹیشن ڈالی تو شانی صاحب مجھ سے پوچھ رہے تھے کہ مندوخیل صاحب آپ کے ووٹ کتنے ہیں. تو میں نے کہا 6-7 ججز اور بھی بیٹھے ہوئے تھے, میں یہ بات آن ریکارڈ کہہ رہا ہوں. تو میں نے کہا سر 2 دن تک آپ کے پاس رزلٹ تھا تو آپ کو پتہ ہونا چاہیے آپ نے میرے ووٹ کتنا رکھے. یعنی حالت یہ ہے کہ لیاری میں بلاول بھٹو صاحب کو 3رے نمبر پہ رکھا. اس سے زیادہ بدنیاتی اور میں کہتا ہوں جاہلیت کیا ہو سکتی ہے. بہرحال ہم امید کرتے ہیں کہ اس مرتبہ الیکشن کمیشن ایسے نہیں کرے گی, اس وجہ سے کہ پورا پاکستان میں ایک واحد حلقہ ہے, ایک حلقے میں الیکشن ہو رہا ہے. تمام میڈیا, انٹرنیشنل میڈیا, انٹیلیجنس فوکس کر رہی, تو مجھے امید ہے کہ اس مرتبہ الیکشن کمیشن ایسی حرکت نہیں کرے گی. اچھا قادر مندوخیل صاحب, آخری سوال کہ آپ کیا سمجھتے ہیں, جیسے کورونا کی صورتحال پورے ملک میں چل رہی ہے تو پیپلز پارٹی اور سندھ حکومت کے صحت محکمہ صحت کی جانب سے الیکشن کمیشن کو خط لکھا گیا کہ الیکشن جو ہے وہ کینسل کے ملتوی کر دیے جائیں یا پیچھے کر دیے جائیں, تو آپ کے جو مخالفین ہیں وہ یہ الزامات لگا رہے ہیں کہ پیپلز پارٹی الیکشن سے راہ فرار اختیار کرنا چاہتی ہے, کیا کہیں گے؟ دیکھیے ان کی جاہلیت کا میں کیا جواب دوں. اور احتجاجاً میں نے آج ماسک نہیں پہنے اور میں پہنوں گا بھی نہیں, اس وجہ سے کہ جہاں میں نے لیٹر لکھا سندھ حکومت نے لکھا اور الیکشن کمیشن نہیں مانا. اسی نون لیگ نے جو آج ان کا جلسہ ہو رہا ہے یا ملتوی کر دیا انہوں نے, اپنی ایک گلی کے اندر اس کی جلسہ تھا, مریم نواز صاحبہ ایک گلی کے اندر جلسہ کری تو ان کو اپنی پوزیشن پتہ چل گیا. آدھے سے زیادہ نون لیگ تو پیپلز پارٹی جوائن کر چکا ہے, لیکن میں احتجاجاً ایک بھی ماسک نہیں پہنوں گا الیکشن تک, اس وجہ سے جہاں میرے کارکنوں کی زندگی کو خطرہ ہو تو وہاں میں مروں تو کوئی فرق نہیں پڑے گا. नाज़रीन, कराची जे तक NA 249 ते चूंड सरगर्मियूं जेके आहिनि उहे जारी आहिनि. NA 249 ते 2018 जूं जेके आम चूंडूं थियूं उनमें पाकिस्तान तहरीक इंसाफ़ ऐं नवाज़ लीग विच में चोटी जो मुक़ाबिलो थियो हो, ऐं PTI उम्मीदवार फैसल वाडा
नवाज़ लीग जे उम्मीदवार शहबाज शरीफ़ खे जेको आहे 1500 या 2000 वोटनि जी लीड तां शिकस्त ॾिनी हुई। जंहिंखां पोइ हाणे जेके 29 अप्रैल ते चूंडूं थियण वञनि पियूं त इन तक तां नून लीग जो उम्मीदवार मिफ्ता इस्माइल मैदान ते लथल आहे। नून लीग उम्मीदवार मिफ्ता इस्माइल सां असांजे रिपोर्टर बशीर संजराणी ॻाल्हि ॿोल कई आहे। अचो त बशीर संजराणी न हलूं था, तव्हांखे मिफ्ता इस्माइल जी जेका ॻाल्हि ॿोल आहे उहा ॿुधायूं था। जी बशीर, ओवर टू यू। जी शबीर, हिन वक्त असीं कराची जे तक NA 249 ते मौजूद आहियूं, जिथे पाकिस्तान मुस्लिम लीग नून, पाकिस्तान पीपल्स पार्टी, पाकिस्तान तहरीक इंसाफ, PSP ऐं ॿियूं केतिरियूं पार्टियूं मैदान ते लथल आहिनि। हिन वक्त असीं पाकिस्तान मुस्लिम लीग नून जे उम्मीदवार डॉक्टर मुफ्ता इस्माइल सां असीं मौजूद आहियूं। अचो त संदन ॻाल्हि ॿोल कयूं था पिया त हीअ जेका नंढी चूंड थियण वञे पई उन ते केतिरे हद ताईं साईं जन मुतमइन आहिनि ऐं ख़ासि करे जेकी हिते इंतज़ाम कया विया आहिनि उन्हनि मां केतिरो मुतमइन आहे। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम अस्सलाम। अच्छा मुफ्ता इस्माइल साहब, ये बताएं कि NA 249 पे जो इलेक्शन होने जा रही है उस पर क्या कहेंगे? यहाँ पर कोई खदशात वगैरह हैं और यहाँ पर माशा शहबाज शरीफ कुछ ही वोटों के हारे थे, तो अब चांसेस मुकम्मल हैं, आप उम्मीद हैं? हम अल्लाह ताला की ज़ात से बहुत पुरुम्मीद हैं कि इंशाअल्लाह ताला यहाँ पे ये सीट निकालेंगे। हम समझते हैं कि शहबाज साहब पिछली मरतबा भी जीत गए थे, लेकिन बहरहाल जो अल्लाह ताला को मंजूर था, और हम समझते हैं कि अल्लाह ताला की मेहरबानी से यहाँ पे हम सीट निकाल इसलिए भी सकते हैं कि यहाँ पर जो PTI ने जो महंगाई के तूफ़ान लेकर आया है उसके बाद लोग PTI से जो है वो दिल बर्दाश्ता हो गए हैं, और PTI ने जो वादे करे थे, फैसल वाडा साहब ने जो वादे करे थे, सारे झूठे निकले, और सारे वादे इस झूठे होने के बावजूद इनके बाद इनको PTI को कोई वोट नहीं देगा। और उनका उसके बाद पीपल्स पार्टी है, यहाँ से 13 साल से हुकूमत करती है, लेकिन कहीं पर भी इलाके में पानी नहीं दिया, कहीं पर इलाके में कोई खिदमत नहीं करी, सिर्फ बातें करते हैं। और अब ये पिछले 15-20 दिन से कुछ रोड वोड बना रहे हैं सईद गनी साहब और कोशिश कर रहे हैं, लेकिन अब लोग समझते हैं कि 13 साल से इन्होंने काम नहीं किया, ये 15 दिन का काम करेंगे, ये बरसाती उसकी तरह हैं, और ये जैसे ही 29 अप्रैल होगी फिर पीपल्स पार्टी गायब हो जाएगी खिदमत से के उससे। तो जो पार्टी ने खिदमत करी है पाकिस्तान की वो मुस्लिम लीग नून है अल्लाह ताला की मेहरबानी से, और कराची में इंशाअल्लाह ताला हम ये बल्दिया में अपना पैर जमाएंगे, उसके बाद पूरे सिंध में इंशाअल्लाह पैर जमाएंगे, और अल्लाह ने चाहा तो ये खिदमत इतनी करके दिखाएंगे अगले 2 सालों में कि हम सिंध पूरा अगले इलेक्शन जीत सकेंगे। जैसे भी कोई कैंडिडेट इलेक्शन में खड़ा होता है, वादे तो सब करते हैं मगर वादे वफा कम होती है। जैसे माशाल्लाह आप आए, आपको यहाँ के लोगों ने इज़्ज़त दी है, यहाँ का पानी का बहुत बड़ा मसला है, क्या समझते हैं वो हल हो जाएगा? आप देखें कि हमारा नारा क्या है, पानी को वोट दो, शेर को वोट दो। मैं जाके लोगों को कहता हूँ कि मैं रोड पे काम नहीं करूँगा, मेरी तवज्जो अवलीन तवज्जो रोड पे नहीं होगी, मेरी अवलीन तवज्जो निकासी पे नहीं होगी, कचरा उठाने पे नहीं होगी, जो कि ये बहुत ज़रूरी चीज़ें जब तक कि मैं उन इलाकों में पानी नहीं लेके आता हूँ। और मेरा सबसे पहला काम जो है वो पानी लाना है। हमने हिसाब लगाया कि 936 करोड़ रुपए का पानी इस इलाके के गरीब गयूर लोग ख़रीदते हैं, और यहाँ पे हाइड्रेंट्स लगे हैं जो कि पानी बेचते हैं, इन्हीं लोगों का पानी इन्हीं लोगों को बेचते हैं। ये पीपल्स पार्टी की आप देखें कि कितनी गैर जिम्मेदारी की हरकत है कि उसने हाइड्रेंट्स दिए हुए हैं इर्द गिर्द, और फिर बल्दिया के लोगों को पानी रोका हुआ है, और फिर बल्दिया के लोगों को पानी पे मजबूर करते हैं। तो मैं इनके साथ मैं धरने देने होंगे, धरना करूँगा, कोर्ट केस करने होंगे, कोर्ट केस करूँगा, फेडरल गवर्नमेंट से, PTI पीपल्स पार्टी से, PTI से, जिससे लड़ाई करनी होगी करूँगा, लेकिन इलाके के लोगों को पानी ला कर दूँगा। खदशात वगैरह हैं जैसे बाई इलेक्शन में होते हैं, कैंडिडेट दूसरे जैसे होते हैं, उस हवाले से आप क्या कहेंगे कि जैसे पाकिस्तान पीपल्स पार्टी का कैंडिडेट सरकारी कोई मशीनरी PTI की तरफ से जो आज मिसाल के तौर पर ऊपर आगे AC की गाड़ी जा रही थी जो सारे झंडे निकाल रही थी बाकी सारी पार्टियों के, और सिर्फ पीपल्स पार्टी के झंडे लगाने की कोशिश वो लगा रहे थे और उनके बैनर लगा रहे थे, लेकिन लोगों को भी पता है कि ये सरकारी मशीनरी का इस्तेमाल कर रहे हैं। लेकिन अब ये 13 साल से आपने काम नहीं करा और 3 दिन झंडे लगाने से थोड़ी कोई वोट दे देगा। और इसी तरह PTI जो है उसकी परफॉर्मेंस जो है ना वो राशन की दुकान पर नज़र आती है। PTI की परफॉर्मेंस देखने के लिए आपको इमरान खान की तस्वीर देखने की ज़रूरत नहीं है, आपको राशन का बिल देखने की ज़रूरत है, आपको बिजली का बिल देखने की ज़रूरत है जो डबल से ज़्यादा हो गया है। राशन आप 55 रुपए की चीनी जो हम छोड़ के गए थे 53 रुपए की, आज 110 रुपए की है। मुर्गी का गोश्त हम 158 का छोड़ के गए थे, आज 450 रुपये का है। गरीब आदमी अब दाल नहीं खा सकता है। तो इमरान खान की परफॉर्मेंस वहाँ नज़र आती है। ये एडमिनिस्ट्रेशन का थोड़ा बहुत 19-20 का काम जो है ये थोड़ा बहुत इससे कोई फ़र्क नहीं पड़ेगा।
जी बिल्कुलु डॉक्टर मुफ्ता इस्माइल साहब सां पाण जेका ॻाल्हि ॿोल कईसूं संदन चवणो हो त हीअ तक तव्हां शहबाज शरीफ़ खटे चुको पर इंतिज़ामी मामला जंहिंखां पोइ जेकॾहिं हिननि खे सोभ हासिलु थी त हीअ सभ खां पहिरियों मसइलो पाणी जो आहे हितां जे अवाम जो मसइलो पाणी जो मसइलो पंहिंजो हल कंदा जी नाज़रीन इन 249 ते चूंड सरगर्मियुनि दौरान मुख़्तलिफ़ पार्टियुनि पारां उते जेको आहे तमामु घणो वर्क कयो पियो वञे ऐं उते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा अॻवान वफ़ाक़ी वज़ीर MPAs ऐं MNAs जेके आहिनि उहे पंहिंजनि उम्मीदवारनि खे खटाइण लाइ उते मुख़्तलिफ़ जेके चूंड कार्नर गॾिजाणियूं आहिनि उन्हनि में उन्हनि शिरकत कई आहे। उन्हनि जी शिरकत दौरान ई जेको आहे इलेक्शन कमीशन तरफ़ां उन्हनि खे जेको आहे चूंड ज़ाब्तनि जी भनकड़ी ते जेके नोटिस पिणु जारी कया विया आहिनि। जिन अॻवाननि खे नोटिस जारी थिया आहिनि उन्हनि में PTI सां तालुक़ु रखंदड़ जेके अॻवान आहिनि उन्हनि खे MNAs खे बि जेके आहिनि इलेक्शन कमीशन तरफ़ां चूंड ज़ाब्तनि जी भनकड़ी ते नोटिस जारी थिया आहिनि। उन सां गॾोगॾु पाकिस्तान पीपल्स पार्टी जे MNA अब्दुल कादिर पटेल MPA लियाकत आसकाणी ऐं वॾे वज़ीर जे ख़ासि मददगार जेको आहे वकार मेहदी खे पिणु जेको आहे इलेक्शन कमीशन तरफ़ां तक में वञी चूंड सरगर्मियुनि में हिसो वठणु ऐं जेको आहे इलेक्शन ज़ाब्तनि जी भनकड़ी ते जेको आहे नोटिस जारी थिया आहिनि। उन सां गॾोगॾु मुस्तफ़ा कमाल खे पिणु इलेक्शन कमीशन तरफ़ां नोटिस जारी थियो आहे त हुन चूंड मुहिम दौरान जेके सरकारी मिल्कियतूं आहिनि सरकारी बिल्डिंगूं आहिनि उन्हनि ते जेके आहिनि पंहिंजी पार्टी जा झंडा ऐं बैनर ऐं पेना फ्लैक्स हया आहिनि ऐं उन सां चूंड ज़ाब्तनि जी जेका आहे उहा भनकड़ी थी आहे। मजमूई तौर ते तक़रीबन सभिनी पार्टियुनि जे अॻवाननि खे चूंड ज़ाब्तनि जी भनकड़ी करण ते इलेक्शन कमीशन तरफ़ां नोटिस जेके आहिनि उहे पिणु जारी थिया आहिनि ऐं इलेक्शन कमीशन हिन भेरे काफ़ी जेका आहे असांखे मुतहरिक नज़र आई आहे त कंहिं क़िस्म जी जेका आहे उहा चूंड भनकड़ी न थिए। त ईंदड़ जेका 29 अप्रैल ते थींदड़ नंढी चूंड आहे इन तक में उन दौरान इलेक्शन कमीशन लाइ चूंडनि खे शफ़ाफ़ बणाइण या उन सॼे अमल खे शफ़ाफ़ रखणु पिणु हिकिड़ो वॾो चैलेंज हूंदो इलेक्शन कमीशन लाइ छाकाणि त हिन तक में 3,35,000 जे लॻभॻि जेके आहिनि उहे वोटर आहिनि ऐं उन सां गॾोगॾु 277 पोलिंग स्टेशनूं आहिनि जिन मां केतिरियूं ई हसास पोलिंग स्टेशनूं ॿुधायूं वञनि पियूं त उते कंहिं क़िस्म जी का गड़बड़ न थिए ऐं उते जीअं को अणवणंदड़ वाक़ियो पेश न अचे उन बाबति इलेक्शन कमीशन जी अञा ताईं का हतमी जेका आहे उहा हिकमत अमली जेका आहे उहा नज़र न आई आहे जेतोणीक केतिरनि ई पार्टियुनि तरफ़ां इहा पिणु डिमांड कई वई आहे त उन्हनि ॾींहंनि दौरान इलेक्शन वारे ॾींहं दौरान जेको आहे रेंजर्स ऐं फ़ौज मुक़ररु कई वञे पर अञा ताईं इलेक्शन कमीशन तरफ़ां अहिड़े क़िस्म जी का बि जेका आहे अहिड़ो को बि फ़ैसिलो जेको आहे उहो न थी सघियो आहे। तंहिंजे करे इलेक्शन कमीशन लाइ हिन तक में चूंड अमल खे शफ़ाफ़ बणाइण पिणु हिकिड़ो वॾो चैलेंज पिणु आहे। नाज़रीन सॼे मुल्क जीअं सिंध में पिणु कोरोना जी जेका सूरत हाल आहे उहा बि उन में जेके कोरोना जा जेके मुस्बत केस आहिनि उन्हनि में बि वॾी जेका आहे उहा वाध ईंदी पई वञे। ख़ासि तौर ते कराची में पिणु जेका केसनि में जेका वाध वारी शरह आहे उन में ॾींहों ॾींहुं जेका आहे उहा वाध ईंदी पई वञे। जेके मुस्बत केस आहिनि उन्हनि जी शरह में उन खे नज़र में रखंदे ई पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं PTI MQM तरफ़ां जेको आहे थींदड़ जेका नंढी चूंड आहे इन 249 ते उहा मुलतवी करण लाइ जेको आहे इलेक्शन कमीशन खे लेटर लिखिया विया। सिंध हुकूमत जे सिहत खाते पारां पिणु हिकु लेटर लिखियो वियो इलेक्शन कमीशन खे त सॼे मुल्क जीअं कराची में पिणु कोरोना जा जेके पॉज़िटिव केस आहिनि उन्हनि जी शरह में तेज़ी सां वाध अची रही आहे ऐं उते जेके चूंड सरगर्मियूं जारी आहिनि उन्हनि में जेके कार्नर गॾिजाणियूं जलसा थी रहिया आहिनि या चूंडनि वारे ॾींहुं बि माण्हुनि जा जेके मेड़ाका थींदा उन्हनि में कोरोना फैलिजण जा जेके आहिनि पखिड़िजण जा जेके आहिनि उहे घणा इम्कान आहिनि। तंहिंजे करे सिहत खाते पारां इलेक्शन कमीशन खे इहो लेटर लिखियो वियो हो त कोरोना खे नज़र में रखंदे इन 249 ते थींदड़ जेका नंढी चूंड आहे उनखे मुलतवी कयो वञे। उन सां गॾोगॾु जेको आहे PTI तरफ़ां पिणु अहिड़ो लेटर जेको आहे उहो लिखियो वियो पर उन बावजूदि इलेक्शन कमीशन हिन तक ते चूंड मुलतवी न कई। उन सां गॾोगॾु मुस्तफ़ा कमाल ऐं जेके ॿियूं पार्टियूं आहिनि उन्हनि वरी जेको आहे हिन तक ते इलेक्शन मुलतवी न करण लाइ इलेक्शन कमीशन खे ख़त लिखिया जन मौक़फ़ अख़्तियार कयो त हाणे जेको आहे ॾींहं वेझा अची पहुता आहिनि ऐं जेके इलेक्शन जे हवाले सां जेके सरगर्मियूं या कार्नर गॾिजाणियूं जलसा थियणा उहे थी विया। तंहिंजे करे इहे चूंड जेका आहे उहा
मुलतवी न कई वञे। पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़े क़िस्म जो लेटर लिखी हिन चूंड मां फ़रारियत हासिलु करणु चाहे थी, तंहिंजे करे हुननि जो मौक़ुफ़ आहे त हीअ चूंड मुलतवी न कई वञे। इलेक्शन कमीशन तरफ़ां सिंध हुकूमत जे सिहत खाते ऐं ॿियनि पार्टियुनि पारां जेके चूंड मुलतवी करण वारा लेटर लिखिया विया, उन बावजूदि हिन तक ते चूंड मुलतवी न कई वई आहे ऐं 29 अप्रैल ते नंढी चूंड जेका आहे उहा थींदी। नाज़रीन, प्रोग्राम दौरान असां तव्हांखे जेको आहे इहो ॿुधाइण जी कोशिशि कई त NA 249 ते थींदड़ जेका 29 अप्रैल ते नंढी चूंड आहे, उते तक में चूंड सरगर्मियूं जारी आहिनि ऐं तक जी जेका पोज़ीशन आहे उहा बि असां तव्हांखे ॾेखारी। उन सां गॾोगॾु तक अंदरि केतिरा वोटर आहिनि ऐं केतिरियूं पोलिंग स्टेशनूं आहिनि ऐं उनखां अॻु में हिन तक तां कहिड़ियूं कहिड़ियूं पार्टियूं सोभारियूं थींदियूं रहियूं आहिनि, उन बाबति तव्हांखे आगाह कयोसीं ऐं कोशिशि कईसीं त उते चूंड विढ़ंदड़ मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा जेके उम्मीदवार आहिनि उन्हनि जी ॻाल्हि ॿोल उन्हनि सां ॻाल्हि ॿोल बि जेका आहे असां कई ऐं उन सां गॾोगॾु वोटरनि जी जेकॾहिं ॻाल्हि कुझु तक जे वोटरनि जी, त वोटरनि जी हिन भेरे जेका तरजीह उन उम्मीदवार खे वोटर ॾेई रहिया आहिनि त जेको उम्मीदवार उन्हनि जा मसइला हल करे, छाकाणि त 2018 जे चूंडनि में खटी आयल PTI उम्मीदवार फैसल वावडा हिन तक जे उम्मीदवारनि खे काफ़ी मायूस कयो आहे ऐं काफ़ी वोटरनि जो चवणु हो त हुननि जो वॾे में वॾो मसइलो पीअण जो पाणी आहे। उन सां गॾोगॾु हू उन उम्मीदवार खे जेको आहे वोट कंदा जेको उम्मीदवार उन्हनि जा मसइला हल करे ॾींदो। इन ते अॼोके प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान शबीर लाशारी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।